से भाई थोड़ा सा बताएं। अगे भाण कोन हूंदो हुओ, ट्रैक्टर भी कोन हूंदा हुआ, त फसल भी सुठा लहंदा हुआ, वण टिण हर शइ सुठी हूंदी हुई। हाणे जानवर भी परेशान थींदा आहिनि त इंसान भी परेशान थींदा आहिनि। त इहो छाजे करे त जेके हींअर दवाऊं निकितियूं न, हर शइ ज़मीन खे बि ख़राबु करे छॾियो आहे, वणनि खे बि ख़राबु करे छॾियो। वण बि तरह कोन्हे को जेको भाॼी माहे न आहे इन परमाकल्चर डिज़ाइन जेको अॻूणियूं ॻाल्हियूं उहे वरी अॻिते वधाए थी। त हाणे पाण जेको कमु करियूं त अहिड़ो करियूं जेको अॻूणियूं ॻाल्हियूं वापसि मोटी अचनि पाण वटि। वरी पंहिंजे हथ जी महिनत करियूं, पंहिंजो झंगल ठाहियूं, पंहिंजी आबादी पोखियूं, बाग़ीचो ठाहियूं, उन में बाग़ीचे में पाण सभु भाॼी सब्जी इहा हणूं जंहिंमें पंहिंजो खाधो पंहिंजो पीतो सिहत संभल रहे। झंगल ठाहियूं जंहिंमें जानवरनि जो सुख थिए, कीड़े मकोड़े जो बि सुख थिए, पखी पखण बि ख़ुशि रहनि, हर शइ जो सुख रहे।